कासमाबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी जे सेंट्रल कमेटी जो इजलास पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत में थी गुजरियो। इजलास में सिंध ऐं मुल्क जे मौजूदा सियासी सूरत-हाल ऐं आम इलेक्शन जो जाइज़ो वरितो वियो ऐं रिथाबंदी कई वई। इजलास में सिंध तरक्की पसंद पार्टी ईंदड़ आम चूंडुनि में ख़ादमीन सिंध जे प्लेटफॉर्म तां विढ़ण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सॼी सिंध मां पार्टी जे बीठल उम्मीदवारनि जी लिस्ट खे हतमी शक्ल ॾिनी वई। इजलास में सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी के पीपी ऐं एमक्यूएम खां सवाइ बाक़ी सियासी पार्टियुनि ऐं इतिहादनि सां सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियुनि जा अख़्तियार ॾिना विया। इजलास में पार्टी उम्मीदवारनि जी मुहिम हलाइण जे लाइ रिथाबंदी कई वई ऐं मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं वयूं। इजलास में पार्टी इलेक्शन मंशूर जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंमें सिंध जे वसीलनि जी मालिकी, सिंध जे क़ौमी वहदत जे बकाउ, धारियुनि आबादकारी जी रोकथाम ऐं नेकाली, सिंध जी ज़मीननि ते कब्ज़नि जी रोकथाम, सेहत, तालीम, मंशियात जो ख़ात्मो, करप्शन जी रोकथाम, सिंध जे इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली, नौजवाननि खे रोज़गार, बेघर ख़ानदाननि खे घर ठहिराए मुहैया करणु ऐं सरकारी ज़मीन जे हारियुनि में विरासत समेत ज़राअत सां लाॻापियल मसइलनि जा हल शामिल आहिनि। इजलास खे ख़िताब कंदे सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त असां चाहियूं था त मुल्क जे अंदरि जमहूरी निज़ाम मज़बूत थिए। उन लाइ ज़रूरी आहे त ऐलानियल शेड्यूल मुताबिक़ आम चूंडियूं करायूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची